नाज़रीन, सॼी सिंध जी गोपचाणी भरपासे में भी बरसात तबाही मचाए छड़ी है। बरसात सबब केतराई घर ड्रही पट पइजी विया आहिनि ऐं ॻोठाणा लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील मसूद ज़ंगेजो जी हिन रिपोर्ट में। सॼे सिंध जी बरसात गुपचाणी ऐं भरपासे जे शहरनि में भी तबाही मचाए छड़ी है। केतरनि ई मिस्किन पोरियत माण्हुनि जा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। उनखां अलावा हितां जे नंढनि वॾनि ॻोठनि ॻोठ हाजी हसू खान गुपचाणी, अली बख्श खोखर, मुरीद गुपचाणी, हुसैन बख्श गुपचाणी, आदम गुपचाणी ऐं ॿियनि ॻोठनि में बीठल बरसाती पानी निकाल न थी सघियो। घरनि में पानी बीठल हुअण ऐं सिमनाला ओवरटॉप थियण सबब कंहिं बि वक़्तु ॻोठनि खे ॿोड़ण जे ख़ौफ़ खां केतिरा ई ॻोठाणा पंहिंजा अजा छॾे ॿियनि इलाइक़नि में लॾ करे विया आहिनि ऐं केतिरनि ई ग़रीब मिस्कीन पोरियत माण्हुनि पंहिंजा बच्चा साण करे सरकारी स्कूलनि में पनाह वरिती आहे, जिते पिण उहे इंतहाई मुश्किल ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। सिमनाला ओवरटॉप थियण करे घारनि जे ख़ौफ़ खां हर वक़्तु रहवासियुनि जो साह मुठ में आहे। हर वक़्तु ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तात हिफ़ाज़ती अफ़वाहुनि में वठण में क़ाबू आहिनि, मगर इंतज़ामिया किथे बि नज़र नथी अचे। उन मौक़े ते रिलीफ कैंप में मौजूद ॻोठाणनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा सूर सलींदे चयो त वोट ॾिना आहिनि, अॼु ताईं असां वटि केरु लड़ी न आयो आहे। बराए महिरबानी असांजा बि नंढड़ा मासूम सॼी न हुन बीमारी जे लाइ को आहे। असां न का हिते दवा थी मिले, न का गोरी थी मिले, न को राशन पानी थो मिले, न को असां वटि सहूलियत आहे, न पीअण जे लाइ को पाणी आहे। परेशान आहियूं, असां वटि राशन आहे, खाधे पीते न बि न आहे, सही परेशान आहियूं, कुझु बि न आहे, न को पाणी आहे, न को कुझु आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं इंतज़ामिया खे घुर्जे त फौरी तौर ते इन बरसात मुतासिरनि जी सार लही उन्हनि जी वाहौर कई वञे। कैमरामैन अमजद शेख सां गॾु मसूद ज़ंगेजो, आवाज़ न्यूज़, गुपचाणी।